उन्हनि मां 6 हिजरीअ में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो। बनी मुस्तलक कबीलो हुयो। उन 6 हिजरीअ में बनी मुस्तलक कबीले जे तरफ़ रसूलुल्लाह साईं जन साहबा जी जमात वठी हिजरत फरमाई मुक़ाबिले जे लाइ। ऐं पाण साईं जन जी आदत मुबारक हूंदी हुई त जॾहिं बि सफ़र में हूंदा हुआ पंहिंजी घरवारियुनि जो कुणो कढी, हूअं त अल्लाह जे रसूल खे इख़्तियार हुयो त जंहिं घरवारी खे पाण गॾु खणो तव्हांखे इख़्तियार आहे, पर साईं जन उन्हनि जी दिलि रखण जे लाइ साईं जन क़ुर अंदाज़ी करे पोइ उन घरवारी जो इंतिख़ाबु फरमाईंदा हुआ। बनी मुस्तलक वारे इन वाक़े सफ़र में अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो कुणो निकितो। पोइ इन वाक़े जे अंदरि 6 हिजरी में वाक़ियो पेश आयो। 2 मामला पेश आया। जॾहिं सफ़र ते वञनि पिया त ज़ाहिरा पंधु सफ़र हुयो ऐं सवारियूं इहे उठ घोड़ा खच्चर इन्हनि जो पोइ जंहिंखे ताक़त हूंदी उठ घोड़नि जी त उन्हनि ते जेके मिसकिन ग़रीब हूंदा हुआ उहे पंधु या वरी पंहिंजे दोस्त सां वारीअ सां, कॾहिं हू दोस्त सवार थियो सवारी ते, कॾहिं ही पंधु, अहिड़े तरीक़े सां पोइ उन में तव्हांखे ख़बर आहे त मुसलसल पंधु न थींदो आहे। उन में माण्हू 3 कलाक 4 कलाक 5 कलाक 6 कलाक पंधु कयो, सॼे ॾींहं जो 24 कलाक पंधु इहो ई थींदो आहे, वधि में 8 कलाक, पोइ बाक़ी 12 कलाक 14 कलाक जेके आहिनि उहे पंहिंजे आराम में नमाज़ में वग़ैरह में गुज़ारींदा हुआ। सफ़र में वेंदे हिकु जाइ ते आराम कयूं त उते अम्मा आयशा साईं जो हार गुम थी वियो। जंहिं हार खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे तमामु घणो वक़्तु लॻी वियो, हता की पाणी जी किलत पैदा थी पई। अल्लाह तबारक व तआला इन जे नतीजे में तयमुम वारियूं आयतूं नाज़िल करणु फरमायूं। तयमुम फतयमुमू साईदन तय्यबा, अब पाणी तव्हां वटि न हुजे तव्हां तयमुम कयो, जेकॾहिं सॼो साल बि पाणी तव्हां वटि न हुजे, माना ज़रूरत खां वधीक पाणी, ज़रूरत मतिलबु तव्हांजे पीअण जो पाणी आहे, वधीक ढुक बि न आहे, तव्हां तयमुम कंदा अल्लाह पाक तव्हांजी पाकई क़बूल फरमाईंदो, नमाज़ पढ़ंदा नमाज़ अदा थी वेंदी। त तयमुम जो हुकुम नाज़िल थियो। वरी वापसीअ में हा जॾहिं उन उठ खे उथारियऊं जंहिं ते अम्मा आयशा साईं सवार हुई त उन उठ जे हेठां उहो हार मिलियो पियो हुयो। वरी जॾहिं वापसी थी त वापसीअ में वरी इन काफ़िले वारनि हिकु जॻह ते पड़ाव कयो। पड़ाव खां बाद में इतला इहो ई हुयो त बाबा राति जो पड़ाव कयूं था, आराम कयो, हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते कुझु माण्हू थी करे आराम कंदा, को वण जे हेठां, को किथे को किथे। अम्मा आयशा साईं जो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो ॼणो थाक ठहियल हुयो, हुते अम्मा आयशा साईं आराम ई हुई। ऐं जॾहिं काफ़िले जे निकिरण जो वक़्तु अची वियो, इत्तेफ़ाक़ सां कज़ा हज जी ज़रूरत पेश अची वई इंसान, अम्मा आयशा साईं उतां जेका आहे पंहिंजे कजावे मां निकिरी कज़ा हज जे ख़्याल सां जंग में हली वई। जॾहिं इन काफ़िले वारनि तयारी कई त हुननि खे इहा ख़बर न रही त अम्मा साईं में आहे या न आहे, हुननि पुछण जी हिमत बि न कई अदब जे लिहाज़ खां। ऐं अम्मा आयशा साईं जो जेको उमिरि हुई उहा बि थोरी हुई, अव्हांखे ख़बर आहे 13 सालनि जी उमिरि में 9 सालनि जी उमिरि में अम्मा आयशा साईं जो निकाह थियो आहे। ऐं मदीने में अम्मा आयशा साईं जी तक़रीबन 17 या 18 साल उमिरि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन जान मां रेलत फरमाए विया आहिनि। त हल्को फुल्को हुनजो जिस्म हुयो, उन्हनि खे महसूसु न थियो, कजावो काठी जो ठहियल हुयो, उनखे खणी करे उठ जे मथां रखिया रवाना थी विया। अम्मा आयशा जो पोयां आई त ॾिठईं त काफ़िले वारा हलिया विया, पोइ उन पंहिंजे अकुल जे इस्तेमाल जे सम्झ सां उहा उते ई रुकी रही। उनखे अंदाज़ो हुयो जॾहिं संभालींदा त हिते ईंदा, मां पोयां वञा हू ॻोल्हींदा वतन, पोइ उते ई अम्मा आयशा साईं चादर पाए सुम्ही रही। ऐं काफ़िले वारनि जो उसूल हुयो त पोयां हिकिड़ो शख़्स छॾींदा हुआ, हिकु या ॿ शख़्स छॾींदा हुआ जेके रहियल शयुनि जी हिफ़ाज़त कंदा अचनि। त पोयां उन वक़्त में वारो हुयो सफ़वान इब्न मुअत्तल सुलमी साहबी जो। उहो आयो त उन नंढे हूंदे अम्मा आयशा साईं खे ॾिठो हुयो या कंहिं बि अंदाज़ में, त उनखां अचानक इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो लफ़्ज़ निकिरी वियो। जॾहिं उहो आवाज़ु अम्मा साईं ॿुधो त उथी वेही रही ऐं हू साहबी पासे थियो। अम्मा साईं उन सवारी ते सवार थी ईअं अची करे ज़ोहर जे वक़्त में काफ़िले सां मदीने में पहुता। त काफ़िले में जॾहिं मदीने पहुता त मुनाफ़िक़नि जो सरदार अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक़ उन इल्ज़ाम हयो त इहो थी नथो सघे त अहिड़ो मौक़ो उन्हनि खे मिले ऐं हिते जेको आहे इन्हनि पाण में मतिलबु अल्लाह सां माफ़ करे त इहो ज़िना न कई हुजे, इहो तोहमत ऐं इल्ज़ाम लॻो अम्मा आयशा साईं जे मथां। रसूलुल्लाह साईं जन ताईं इहे ॻाल्हियूं पहुतियूं। साईं जन पूरो महीनो सब्र कयो, बर्दाश्त कयो। हज़रत सिद्दीक़ अकबर ताईं ॻाल्हियूं पहुतियूं, अम्मा आयशा साईं ताईं ॻाल्हियूं पहुतियूं। तफ़सीली किसो तमामु वॾो हदीस इन जे बारे में बुखारी शरीफ़ में सियासत में तफ़सील सां हदीस पाक अचे थी। बहरहाल मुख़्तसर त महीनो खनि गुज़रियो, अम्मा आयशा साईं खे बुखार थियो, मोकल वठी वञी पंहिंजे अबे जे घर हली वई, हज़रत सिद्दीक़ अकबर जे घर। हू बि वालिदैन बि परेशान, पर हाणे चवनि कुझु न, रसूलुल्लाह साईं जन बि परेशान। इन मां मालूम थिए थो त जेसीं ताईं अल्लाह पाक ॼाण न ॾे ख़ुदि ब ख़ुदि इल्मु ग़ैब जो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटि बि न आहे। सॼो महीनो साईं जन परेशान रहिया। परेशान रहण खां बाद में अम्मा आयशा साईं खां पुछणु फरमायो त आयशा जेकॾहिं का अहिड़ी का कमज़ोरी या कोताही थी वई आहे त मुंहिंजे साम्हूं ॿुधाए, पर जेकॾहिं नाहे त उहो बि ॿुधाए। अम्मा आयशा साईं फरमायो चूंकि मां जेको आहे निशानो आहियां, हाणे जेकॾहिं मां चवंदसि त मां पाक आहियां तॾहिं बि तव्हां एतमाद न कंदा, पर जेकॾहिं मां चवंदसि त नापाक आहियां त पोइ त उहा त ॻाल्हि उहा ई कूड़ी आहे। त साईं जन ख़ामोश रहिया, अम्मा आयशा बि ख़ामोश रही। होशियारप जो हुन जवाबु ॾिनो। अम्मा आयशा साईं मुसले ते वेही करे अल्लाह जे साम्हूं आजिज़ी इबादत जारी रखी, हता की इन वक़्त में महीने खां बाद में रसूलुल्लाह साईं जन जे मथां वही नाज़िल थी। इन वक़्त में ॿिया बि किसा घणा आहिनि। साईं जन हज़रत अबू अयूब अंसारी ऐं हुनजे घर वारनि खां मालूम कयो त ॾियो हवाल आयशा जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे, तव्हां भला अबू अयूब अंसारी जे बारे में छा ख़्यालु आहे? उन्हनि चयो त साईं असां त तसवुर बि नथा करे सघूं, आयशा त हुन खां वधीक पाक आहे। हज़रत अली साईं जन खां, हज़रत उमर साईं जन खां, हज़रत उस्मान साईं जन खां, सिद्दीक़ त उहो ई जेको हुनजो वालिद हो हुनजो त राय माण्हू मञनि बि कोन हा। हज़रत उमर साईं जन खां पुछो वियो,
हज़रत उमर साईं चयो त साईं जेको अल्लाह तव्हांजे जिस्म ते मख वेहण खे बर्दाश्त नथो करे, जेकॾहिं आयशा जे अंदरि अहिड़ी कमज़ोरी हुजे हा रब साईं उनखे तव्हांजे निकाह में कॾहिं बि न ॾियणु फरमायो। अमा आयशा साईं फरमायो त इहो जवाबु मूंखे एॾो पसंदि आयो उमर जो जॾहिं हज़रत उमर साईं जन इजाज़त घुरी न मुंहिंजे हुजरे में वफ़ात खां बाद में, त मूं इहो अहसान सम्झी करे उनखे इजाज़त ॾिनी त ठीकु आहे त उमर जो मुंहिंजे मथां इहो अहसान आहे जो उन अहिड़ो दलील ॾिनो जो माण्हुनि जा ज़हन साफ़ करण में मदद मिली। बहरहाल त हीअ आयतूं नाज़ुल थियूं अमा आयशा जे पाक दामनी में। त जॾहिं अमा आयशा साईं जन खे ख़बर पई त अमा आयशा साईं सजदे में किरी पई ऐं अमा साईं फरमाई त मूंखे अंदाज़ो त हुयो अल्लाह पाक वही नाज़ुल फरमाए करे मुंहिंजी पाक दामनी बयानु फरमाईंदो, पर मूंखे एतिरो अंदाज़ो न हुयो त मुंहिंजे शान में अल्लाह साईं क़ुर पाक जा बरुकूं माना 16 आयतूं रब साईं नाज़ुल करणु फरमाईंदो। हीअ आयतूं उन्हनि जे बारे में फरमाई इन लदीन जाऊ जिन मां जेके माण्हू आया बिल इफ़्के तोहमत सां उस्वत मिनकुम टोलो हुयो तव्हां मां ला तहसबू शर लकुम, ठीकु आहे तव्हां उनखे महीनो खनि तकलीफ़ बर्दाश्त कई पर इनखे बुरो न सम्झो, बल्कि इहो तव्हांजे लाइ ख़ैर नतीजो भलो निकितो। अल्लाह क़ुर नाज़ुल फरमाए करे इन्हनि मुनाफ़िकनि जी मुनाफ़िकत खे वाज़े कयो, ईमान वारनि जी पाक दामनी खे वाक़ियो जो न थिए हा। अमा आयशा जी पाक दामनी क़ुर में कीअं अचे हा लिकुल इम्रिइन मिनहुम मक्तसब, हर माण्हू पंहिंजे ताक़त जे मुताबिक़ इन गुनाह मां हथु विधो। हता की मुस्लमान बि इन जे अंदरि फिसली पिया, केतिरा मुस्लमान बि चवनि पिया इन वाक़े जे अंदरि पाण साईं फरमायो त बिना तहक़ीक़ जे अल्लाह क़ुर में फरमायो त तव्हांखे घुरिजे हा त बग़ैर तहक़ीक़ जे अहिड़ो गुमान न कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे सबूत न हुया फ़ैसिलो न पिया करे सघो ख़ामोश रहो हा, जीअं सिद्दीक़ अकबर वारा ख़ामोश रहिया। वल्लज़ी तवल्ला किब्रहु मिनहुम, ऐं जेके तव्हां मां वॾो गुनाह कयो इन्हनि मां जीअं अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़, ॿिया जेके सचा मुस्लमान हुआ उन्हनि खे पोइ शरीयत जे मुताबिक़ सज़ा बि मिली, बाक़ी अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़ जो मामिलो अल्लाह जे हवाले करे छॾियो। फरमाई त जेके इन्हनि मां वॾा वधीक इन्हनि में हिसो अथव उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल जी तौफ़ीक़